बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन अॼु जी ॻाल्हि में हाज़िर आहियूं। मां तव्हांजो पंहिंजो अज़मतुल्ला कुंभर। नाज़रीन, ईरान ऐं अमेरिका जा जेके लाॻापा आहिनि हिकु भेरो ॿीहर ख़राब थी विया आहिनि ऐं हिक ॿिए ते हमला कया पिया वञनि। न रुॻो अमेरिका ऐं ईरान जा हमला थी रहिया आहिनि, पर ईरान जेको आहे अमेरिका जे इतिहादी मुल्कनि ते बि ख़ासि करे जेके गॾियल जेके मुल्क आहिनि अरब अमारात वारा, उन्हनि ते बि हमला करे रहियो आहे। न रुॻो इहो, पर लफ़्ज़ी जंग बंदी बि जेको आहे उन में बि शिदत अची वई आहे, हमलनि में बि शिदत आहे। अमेरिका चए थो त आबनाए हुर्मुज़ जो जंग आहे उनजा मुहाफ़िज़ आहियूं असां, ऐं असां कंहिंखे बि जेको हुन ते इजाज़तदारी न करणु ॾींदासीं। ईरान चवे थो त असां आबनाए हुर्मुज़ जे तहफ़ुज़ जो भरपूर जेको आहे उनजो तहफ़ुज़ कंदासीं, न रुॻो तहफ़ुज़ कंदासीं, पर उन ते कंहिंखे बि कब्ज़ो थियणु न ॾींदासीं। अमेरिका जो चवणु आहे, सदर ट्रम्प जो चवणु आहे त असां जेको आहे जेका मुदाख़लत आहे उन ते बिल्कुलु बि जेको आहे कंप्रोमाइज़ न कंदासीं। ऐं गुज़िरियल 2 ॾींहंनि दौरान जेके हमला थिया आहिनि उनमें ठीकु ठाकु नुक़सानु थियो आहे। न रुॻो इहो नुक़सानु थियो आहे, पर ॿियनि मुल्कनि में बि जेको आहे उते महांगाई वधी वई आहे। ख़ासि करे पाकिस्तान जी जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं त गुज़िरियल हफ़्ते 13 रुपया पेट्रोल खे वधाए वियो आहे। हिकिड़े पासे इहे हमला आहिनि, ॿिए पासे सॼी दुनिया जूं नज़रूं इन ॻाल्हि ते आहिनि त हीअ जेके ॻाल्हियुनि जो दौरु हलियो आहे, हिकिड़ो पाकिस्तान में ॻाल्हियुनि जो दौरु हलियो, हुन खां पोइ फिनलैंड में ॻाल्हियुनि जो दौरु हलियो, अरब अमारात में मुख़्तलिफ़ मशवरा थिया, दुबई में मशवरा थिया, त हीअ जेको समूरो मामला हुयो उहो केॾांहुं वियो। हाणे उहो जेको मुआदो आहे उहो किथे रहंदो। सो हिन समूरी मामले ते पाण डिस्कस कंदासीं। सभिनी खां पहिरीं मूंखे जॉइन कनि था अॻूणा सफ़ीर आहिनि ज़फ़रुल्ला शेख साहिबु। ज़फ़रुल्ला शेख साहिबु तव्हांखे भलीकार चऊं था। शेख साहिबु, हीउ जेको मामिलो थियो आहे, हिकु भेरो ॿीहर जेको जंगबंदी थी वई आहे, जंगबंदी जो मामिलो जेको हो उहो हिक ॿिए ते ॿीहर हमला कया विया आहिनि ऐं ठीकु ठाकु हमला थिया आहिनि। अमेरिका जे मुख़्तलिफ़ रियासतुनि खे जेको आहे निशानो बणायो वियो आहे। ईरान ते बि जेको आहे अमेरिका जा हमला जारी आहिनि। त छा था सम्झो त हाणे ही मामला कहिड़े पासे पिया वञनि? महिरबानी आहे, तव्हां दावत ॾिनी। असल में ही मामिलो नेचुरली तव्हांखे सॼी ख़बर त आहे त मेमोरेंडम ऑफ अंडरस्टैंडिंग जेको साइन थियो पाकिस्तान में, ऐं उन में काफ़ी हिक ॿिए ॿिन्ही साइड्स हिक ॿिए खे पंहिंजी पॉइंट्स ॾिनियूं आहिनि। पॉइंट्स तमामु घणियूं हुयूं हुन में, ईरान जूं हुयूं, अमेरिकन्स जो पंहिंजो न्यूक्लियर जंग जो इशू हुयो, हुन खां पोइ स्टेट ऑफ होर्मुज़ जो हुयो, लेबनान वॉर हुई, फ्रोज़न फंड्स हुया, वॉर जो घणियूं हुयूं एक्सेट्रा एक्सेट्रा, हुन में कोन था वञूं। त हाणे असल में हुन खां पोइ छा थियो त MOU में सीज़ फायर थी 2 महीननि जे लाइ। ॿिन्ही मुल्कनि चयो त ठीकु आहे, ते का बि कुझु काई शइ न कंदासीं। असल जेकी ॻाल्हि वञी थी आहे, जेको ट्रिगर वरी थियो आहे, उहो ट्रिगर वञी थियो आहे स्टेट ऑफ होर्मुज़ में। जेकी उतां जेकी ट्रैफिक हले पई जेकी आहे, त उते ईरान जे तरफ़ां इहो हुयो की हुननि चयो त बाबा हीउ रस्तो आहे, हितां वेंदा सभु कमर्शियल शिप्स जेके आहिनि हेॾा आहिनि, हितां अथर असांखे ॿुधाईंदा, उतां जेका वेंदा त असांखे ॿुधाईंदा। त सो मच छो जो ईरान क्लेम थो करे त स्टेट ऑफ होर्मुज़ जो हिननि जे कंट्रोल में आहे। ऐं होॾां वरी ट्रम्प चए थो न बाबा, स्टेट ऑफ होर्मुज़ जेको आहे इंटरनेशनल वाटर सभिनी जो आहे, सभिनी जो हक़ु आहे। कीअं आहे त हाणे हलंदे चवंदे हिननि सॼी हिस्ट्री में कोन था वञूं। मक़सदु इहो आहे त ॻाल्हि जेको छेड़ो वरी शुरू थियो, हिन ते शुरू थियो त कुझु वक़्तु अॻु में, कुझु ॾींहं अॻु में 2 शिप्स जेके हुया कतरी जेके पंहिंजो हिनजो शिप हुयो फ्लैक्स जेके हुया, उन्हनि शिप्स ते जेको आहे इरानियंस जेको आहे पंहिंजा मिसाइल्स हया, उतां पोइ ॻाल्हि वरी नई सिर शुरू थी वई आहे। हिते हाणे अमेरिकन्स चयो त असां न छॾींदासीं, हीअं कंदासीं। ट्रम्प बि ॾाढा पंहिंजो ॿुधाए थो मुंहिंजे मथां असैसिनेशन अटैम्प्ट थी सघे थी, असांजा सभु मिसाइल तयारु आहिनि हेॾो होॾो। हेॾां ख़ुमैनी जो जॾहिं फ्यूनरल उते सेरेमनी ख़तमु थी वई, जॾहिं बरियल थी वियो, हिते पोइ इरानियंस बि जवाबु ॾिनो। हाणे ॻाल्हि जेकी आहे त उते जेकॾहिं अमेरिकन्स हाणे चवनि था त इरानियंस बि सफ़ा तमामु सख़्ती सां बाक़ाइदे हर शइ जो हुनजो जवाबु ॾेई रहिया आहिनि। हुननि चयो, हाणे अमेरिकन्स चयो त हाणे हुननि हाणे ॻाल्हि वञी ईअं थी आहे त हुननि साॻियो ई जेको आहे रीइंस्टेट करे छॾियो आहे ब्लॉकेड, जेको नेवल ब्लॉकेड हुई, जेको पहिरियों भाई हुननि चयो MOU में त असां ख़तमु था कयूं, ऐं ईरान में जेको तेल जी अचणु वञणु आहे उन्हनि जेको आहे उहो बि अलाउ था कयूं, ऐं स्ट्रेट ऑफ होर्मुज़ खे बि खोले था छॾियूं। स्ट्रेट ऑफ होर्मुज़ बेसिकली आहे कोई 170 किलोमीटर या 160 किलोमीटर आहे, ड्रिगी स्ट्रिप आहे, हेॾां पर्शियन गल्फ, होॾां गल्फ ऑफ ओमान। हितां कोई मुंहिंजो ख़्याल आहे दुनिया जी 20 खां 25% जेको कार्गो लंघे थो, ऐं शिप्स वञनि था। हिन में काफ़ी शिप्स आहिनि कमर्शियल जेके बि आहिनि, हुन में तेल बि आहे, फर्टिलाइज़र एक्सेट्रा एक्सेट्रा। त हाणे हुन में जेको आहे उहो ॾाढो जेको आहे भॻ थो थिए त सॼी दुनिया जे हुननि में हाणे इरानियंस वरी बंदि करे छॾियो आहे। इरानियन जॾहिं बंदि करे छॾियो आहे त हाणे हुननि वरी नेवल ब्लॉकेड करे छॾियो आहे अमेरिकन्स। हाणे ॻाल्हि वञी MOU खां पहिरियों वञी बीठी आहे, हर को हिक ॿिए खे था चवनि था MOU जी भनकड़ी कई आहे। पाकिस्तान हमेशह सुठो रोल अदा कयो आहे, पीसफुली
असां ॿिन्ही धड़नि खे काफ़ी करण जे लाइ वरी सक्सेसफुल MOU साइन थियो इस्लामाबाद में। जी हाँ। उन खां पोइ नेचुरली स्पॉइलर्स बि आहिनि, इसराइल बि नथो चाहे ऐं ईरानियंस जो वरी कंडीशन इहा आहे त बाबा जेको लेबनान ते वॉर बि ख़तमु कयो, जेको इसराइलीस जेके ऑलरेडी लेबनान जेको मथां साउथ वारो जेको हिसो आहे 25-30 किलोमीटर अंदरि अची रहिया आहिनि, उनजो अलॻि झेड़ो हले पियो, उते टॉक्स हलनि पियूं, वॉशिंगटन में हाणे रोम में थियूं हलनि त बाबा उतां विड्रॉल कयो। अहिड़ी तरह ही जेको सॼो झेड़ो आहे बेसिकली, हाणे 2 मिंट मां हुन बैकग्राउंड में इहो वेंदुसि, असली अमेरिका जो ऑब्जेक्टिव छा आहे हिते मिडल ईस्ट में, छो आया आहिनि? ॾिसो जंग जेकी आहे न को हाणे वेस्ट में आहे न को ईस्ट में आहे, ये जेकी बाहिबरल आहे मिडल ईस्ट में आहे, इते सॼो पावर स्ट्रक्चर इहो कोल्ड वॉर खां अॻु में शुरू थियो, उन खां पोइ सॼो हे नेटो वॉर्सा सभु ठहिया, पर हाणे कोल्ड वॉर में सोवियत यूनियन हारायो, उहो टुटी वियो, रशिया थी वियो ऐं ॿियो जेके अची विया रिपब्लिक ठही वयूं ॿियूं, उन खां पोइ वरी बि नेटो जेको आहे रहियो। हाणे छा थियो त उहो जॾहिं ख़तमु थी वियो त नेचुरली वरी अमेरिकन्स इहो बि चाहे त असां सोल सुपर पावर हुजूं। हाणे हलंदे हलंदे सीरिया ते बि छो बशार अल असद बि हलियो वियो, सीरिया बि हिननि जे ऑलमोस्ट इन्फ्लुएंस में अची वियो। हेॾे जेकी गाज़ा जी वॉर थी, असल में झेड़ो जेको हुयो, छो जो हुननि चयो त ईरान जेको आहे हुनजी प्रॉक्सीस जेके आहिनि, हिकिड़ी जेको आहे जेके हुते हमास जेके हुया सॼा जेके आहिनि, उन खां पोइ हेॾे पंहिंजो हिज़बुल्लाह जेको आहे लेबनान में हुयो, होॾे हुसीस में जेके उहे आहिनि, उते यमन में जेके आहिनि, अॼु बि झेड़ो कयो आहे उन्हनि हुसीस जेको आहे फायर कयो आहे सऊदी सॉइल ते, जंहिंते असां कंडेम बि ॾाढो कयो आहे। त हीउ झेड़ो जेको सॼो हले थो त उन में अमेरिका चाहे थो त हिकु उनजो ऑब्जेक्टिव आहे मेन मुंहिंजी नज़र में त इसराइल खे मज़बूत कयो वञे, इसराइल खे वधि में वधि टेरिटरी ॾिनाई वञे, इसराइल खे रिकॉग्नाइज़ करायो वञे, उन खां पोइ हलंदे हलंदे ॿिनि स्टेट्स खे खणी कनि, उनखे कोई मुंहिंजो ख़्याल आहे फ़लस्तीन खे कोई हैदराबाद जेतिरो हिसो ॾियनि, बाक़ी सॼो इसराइल वारा खणनि। हाणे ई उहो ई खणी वियो आहे, गज़ा जो जेको आहे 70% खां मथे हुन ते कंट्रोल आहे, ख़तमु करे छॾियो अथऊं, मुंहनि जो दड़ो बणाए छॾियो अथऊं, हुनखे वेस्ट बैंक ते हुननि जो कब्ज़ो, हेॾे लेबनान ते 25-30 किलोमीटर अंदरि हली आया आहिनि। इन खां अॻु में गज़ा जो जेको झेड़ो शुरू थियो, इन खां अॻु में तव्हांखे यादि हूंदो त अमेरिकन्स जेको आहे इसराइल जा डिप्लोमेटिक रिलेशन्स कराया, UAE सां कराया, बहरीन सां कराया, सूडान सां कराया, जॉर्डन सां हुनजी ऑलरेडी आहे दोस्ती, उन खां पोइ इजिप्ट सां ऑलरेडी आहे, टर्की में इसराइल जी एम्बेसी आहे। मां सफ़ीर हिन में अल्जीरियस में त वियोसि, मूं वटि मोरिटेनिया बि मुंहिंजे हिन में जुरिस्डिक्शन में हुयो, उते एम्बेसी हुई इसराइल जी। इसराइल खे आहिस्ता आहिस्ता इहो सॼो वरी हिसो ग्रेटर इसराइल वारो जेको प्रोजेक्ट 80s में थियो, उन ते कमु हले पियो यको को। तव्हांखे यादि हूंदो त ट्रम्प जेको आहे विच में पंहिंजो अब्राहम एकॉर्ड जेको सॼो हुन में पाकिस्तान खे जॾहिं तव्हां जॉइन कयो, हीउ जेको सॼो मिडल ईस्ट में गेम हले थी, चेस गेम जेकी आहे, इहा बाहि जेकी ॿरी पई आहे, हिन में इलाही शयूं आहिनि। ॿियो ऑब्जेक्टिव कहिड़ो आहे अमेरिकन्स जो त हिते मार्केट वॾो आहे हुनजे, उहो मार्केट जेको आहे गल्फ में ॾिसो $100 बिलियन जा हथियार जेके आहिनि उन्हनि विकिया आहिनि, ऐं हिते तमामु ॿियो ऑयल हिते आहे, सॼो सेंटर हिते आहे। ॿियो ऑब्जेक्टिव इहो आहे त मार्केट हुजे, हिकिड़ो इसराइल खे सॼो रिकॉग्नाइज़ कराइजे, ॿियो हितां जा मार्केट्स जेके आहिनि कैप्चर कनि, टियों जेको आहे चाइना जेको मथे उभरियो आहे उनखे कंटेन कयो वञे। तव्हां ॾिठो हूंदो त अमेरिकन्स पंहिंजा फोर्सिस किथे किथे पंहिंजा उहे जेके आहिनि फोर्सिस रखी छॾिया आहिनि, जेके उनमें सऊदी अरेबिया बि आहे, ॿिया बि आहिनि, UAE आहे, ओमान आहे, कोई हितां बहरीन आहे। हाणे ॾिसो ईरान हुनजो उते अटैक करे थो हुनजी इंस्टॉलेशन ते, उते जेको आहे त सॼो जो मक़सदु, टियों मक़सदु मिशन इहो आहे। चौथो मक़सदु जेको आहे बेसिकली इहो ई आहे त मुस्लमाननि खे हिकु प्लेटफॉर्म ते न ॾिनो वञे, मुंहिंजे ज़हन में इहो ई आहे। तव्हांखे यादि हूंदो जॾहिं ऑटोमन्स जो फॉल थियो, उस्मानिया दौर ख़तमु थियो 20 ऐं 24 जे विच में, उन खां पोइ वेस्ट जी इहा कोशिशि रही आहे त मुस्लमान हिकु प्लेटफॉर्म ते न अचनि। हे मुंहिंजो ख़्यालु आहे पंहिंजो, मां जेको आहे जेको मुंहिंजो तजुर्बो जेको आहे। उन खां पोइ बाक़ी ईअं थियो, उन्हनि लीग ऑफ नेशंस ठाही, उन खां पोइ यूनाइटेड नेशंस आई, उन्हनि नानीअ भेड़ो करे पाण में वीटो पार विराया, जेके थिया। हलंदे हलंदे सेकेंड वर्ल्ड वॉर थी, सेकेंड वर्ल्ड वॉर जेकी आहे उहा वरी यूरोप में लॻी, जापान बि ख़तमु थी वियो, त एटॉमिक उहो थी विया, उन्हनि किराया। चवण जो मक़सदु आहे त पोइ ॻाल्हि अची सॼी मिडल ईस्ट, तव्हांखे वरी यादि हूंदो त 80s में
ऐं जेको आहे उन में ईरान इराक जी जेकी वॉर थी 10 साल उहा हली, उहा उते ख़तमु कयूं, इन्हनि ॿिनि मुल्कनि खे काफ़ी कमज़ोर कयूं, पर ईरान जेको आहे स्ट्रॉन्ग रहियो। एॾियूं सैंक्शन्स उनजे मथां लॻियूं त बि स्ट्रॉन्ग रहियो। हाणे हुनखे सपोर्ट कंहिंजी हुई? अपैरेंटली चाइना जी ऑफकोर्स, उन खां पोइ रशिया जी ऑफकोर्स। त हाणे बि जेको ॻाल्हाए पियो वेठो जेको ईरान वारा आहे, मां बंदि न करे सघां, मां ॻाल्हायां थो सही। तो उन में जेको आहे त इहो असल में सॼो जेको आहे हुनजी पुठ बि आहे, ईरान को अकेलो कोन थो कयो विढ़े। त हीउ जहिड़ो जेको आहे जेको तव्हां सुवाल पुछो आहे, मां इन करे इहो बैकग्राउंड ॿुधायां थो त भले असांजे दोस्तनि खे ख़बर हुजणु खपे त इहो जहिड़ो आहे छाजो, जहिड़ो सॼो आहे इहो। पर हलंदे हलंदे तव्हांखे इहा ख़बर हूंदी त दुनिया जे पॉलिटिक्स में 1974 में हिकिड़ी इस्लामिक समिट थी, तव्हांखे यादि हूंदी। उन खां पोइ हुनजो नतीजो छा निकितो? बुढो बि हलियो, शाह ईरान बि हलियो वियो, ऐं शाह फैसल बि हलियो वियो, घणा ई हलिया विया, उॾामे विया। कज़ाफी ते बॉम्बिंग थी बची वियो। चवण जो मुंहिंजो मक़सदु इहो आहे, हाणे बि जेकी लड़ाई रही आहे बेसिकली इहा ज़ायनिस्ट असां छो चवंदा आहियूं, बेसिकली उहा ई वॉर हले थी। रिलीजियस हिकिड़ो मेन फैक्टर आहे हिन वॉर जो, त मुस्लमान ऐं नॉन मुस्लिम्स, माना हुन में ईसाई बि आहिनि, ज्यूस बि आहिनि। जंहिं 500 साल भला जेको दौर रहियो उस्मानिया जो, हुन में छा हुयो? इहे ई जहिड़ा हुया। तो मक़सदु आहे त आइडियोलॉजिकल वॉर बि आहे हिकिड़े क़िस्म जी। हाणे इहो ख़तमु थींदी या न, इहा शुरू थी 1967 में अरब इसराइल वॉर शुरू थी। मां हिस्ट्री में न वेंदुसि, शायदि तव्हांखे एतिरो टाइम कोन हूंदो, पर इहो हलंदे 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 मक़सदु इहे ई आहिनि, सॼा ऑब्जेक्टिव थींदा सॼी जंग जा। हाणे इहा जंग तव्हां चयो आहे त हाणे छा थींदो? इहा जंग हलंदी। मां हिकिड़ी नंढड़ी सिट में थोरो ऐं तव्हांजे पहिरें सुवाल खे ख़तमु कंदुसि। हीअ जंग ख़तमु कोन थींदी ऐं हो चाहींदा त ईरान जेतिरो कमज़ोर थी सघे अञा थिए, ऐं मुस्लमान हिकु प्लेटफॉर्म ते न अचनि ऐं सैंक्शन्स वधीक लॻनि। सही। ज़फ़र साहब, तव्हां तमामु सुठी हिकिड़ी सिनेरियो पेश कयो। मुंहिंजो हिकिड़ो सुवालु हूंदो लास्ट में सिर्फ़ु हिकिड़ो, त हिकिड़े पासे ईरान चवे थो त जेको इस्लामाबाद टॉक्स हुआ उहे अमली तौर ते हाणे ख़तमु थी चुका आहिनि। क़तर चवे थो त हाणे असां जेको आहे मीडिएटर न थींदासीं। पाकिस्तान हिन वक़्तु ताईं 2-3 ॾींहंनि खां वठी ख़ामोश आहे, अञा ताईं हुनजी का बि मतिलबु त स्टेटमेंट कोन आयो आहे। त तव्हां छा था सम्झो त हाणे विच में सालिस केरु थींदो? इस्लामाबाद टॉक्स बरक़रार रहिया न रहिया, हाणे कहिड़ियूं टॉक्स थींदियूं? ॾिसो, जेके पोएं टॉक्स थियूं स्विट्ज़रलैंड में थियूं, तव्हांखे यादि हूंदो, उते थियूं हुयूं। हाणे वरी जॾहिं ईरान क़तर जे जेको इंस्टॉलेशन अमेरिकन जो अटैक कयो आहे, क़तर जे विच मां निकिरी वियो आहे। हाणे बेसिकली टर्की हिकिड़ो मुल्क आहे जंहिंमें को ॾिसे थो, हाणे जॾहिं नेटो जी मीटिंग में हाणे वियो पंहिंजो हुते प्रेसिडेंट ट्रम्प पियो, त उते बाक़ाइदे उन सां सुठे नमूने में पेश आयो, उन्हनि सैंक्शन्स बि ख़तमु कयूं। जेके F-35 ते हुयूं उहे बि हुननि खे ॾेई चयईं पंहिंजो टर्की खे, ऐं काफ़ी हुनजी तारीफ़ कयईं। त उहा थोरी चेंज थी आहे त टर्की खे हो कॉन्फिडेंस में वठी आया आहिनि। हाणे पाकिस्तान इन करे चुप आहे डिप्लोमेटिकली। ॾिसो, हिन सिचुएशन में एज़ अ पाकिस्तानी डिप्लोमेट मां ईअं ई सम्झंदुसि त फ़िलहालु चुप करणु इन करे ज़रूरी आहे छो जो असांजी अञा हले थी पई। ॾिसो, असांजो फील्ड मार्शल साहिबु जेको हुयो टर्की वियो हुयो, हाणे वियल आहे अञा हुते टर्की, उते वियो आहे। अच्छा, टर्की खां पोइ बि हिकिड़ी ट्रिप आहे, ओॾे में वियल आहे। त चवण जो मुंहिंजो मक़सदु इहो आहे त हीउ अञा हाणे जेको सिलसिलो आहे, असांजो कोशिशि आहे त जेको इहो किरदारु पाकिस्तान जो रहंदो, असां बि इन करे था कयूं त ख़ुदा ख़ैर करे जेकॾहिं तमामु ॻाल्हि वधी वई त सॼा दुनिया जा मुल्क बि इहे चवंदा त हीअ ॻाल्हि हिकु जाइ ते कोन रहंदी, इहा वधी वेंदी अॻिते। असां पाकिस्तानी बि बॉर्डर आहे ईरान सां असांजो, ऐं असांखे बि असरु थी सघे थो। असां चाहियूं था त इहे शइ न थिए, ऐं असां इहो बि चाहियूं था त जेको शायदि जेको मां क्लियरली चवंदुसि, मां शायदि अनडिप्लोमेटिक डिप्लोमेट आहियां, इहो मां चवंदुसि त शायदि वेस्ट जी इहा ख़्वाहिश आहे त मुस्लमान भले पाण में विढ़नि, ईरान भले हुते जेको आहे तोब मारे वेठो, मिसाइल हणे वेठो उन्हनि सभिनी एमिरेट्स ॿियनि खे। आख़िरकार चवंदा एमिरेट्स वारा असां वटि ईंदा त असांखे जायूं ठाहे ॾियो। चवण जो मक़सदु आहे त उहे हीअ जेको शइ सॼी आहे पाकिस्तान इन करे फ़िलहालु चुप इन करे आहे त नेक्स्ट स्टेप जेको आहे ॾिसूं, ख़ासि करके अमेरिकन्स जो ज़हन में छा आहे ऐं ईरानियंस जे ज़हन में छा आहे। असां मामिले खे थधे करण जी कोशिशि करे रहिया आहियूं। ठीकु आहे, वॾी महिरबानी ज़फ़र शेख साहब, तव्हां पंहिंजो क़ीमती टाइम ॾिनो। थैंक यू सर। नाज़रीन, प्रोग्राम में नंढो ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ वरी जल्दी वापसि अचो, न ॾिसंदो रहो अॼु जी ॻाल्हि।
नाज़रीन आज जी ॻाल्हि में हिकिड़ो ॿीहर भलीकार ऐं इस्लामाबाद हलंदासीं उते सीनियर सहाफ़ी ऐं मेरान टीवी जा ब्यूरो चीफ मुदस्सिर राजपूत असांखे जॉइन कयो आहे। मुदस्सिर राजपूत वेलकम टू प्रोग्राम। ॿुधाइजो त जेॾीमहिल हीअ हमला ॿीहर शुरू थी विया आहिनि ऐं हिकिड़े पासे ईरान चवे थो त इस्लामाबाद MOU जेको आहे उनजी हाणे का उनजो को मतिलबु त हाणे अमल न आहे रहियो ऐं अमली तौर ते उहो ख़तमु थी चुको आहे। ॿिए पासे हिक ॿिए ते हमला आहिनि त इस्लामाबाद में कहिड़ियूं ॻाल्हियूं पियूं हलनि, कहिड़ा मतिलबु टॉक्स पियूं हलनि, छा पियो मामिलो हले? पाकिस्तान जो एतिरो ख़ासि मतिलबु हिन वक़्तु ताईं को अहिड़ो को ऑफिशियली बयानु न आयो आहे साम्हूं। जी वॾी महिरबानी। ऐं हिन वक़्तु अगरि इस्लामाबाद जी ॻाल्हि कयूं त इस्लामाबाद हिन वक़्तु थोरो मुंझारे में बि आहे। हिन वक़्तु जेकी सूरत आहे अंदरूनी तौर ते जेके ज़राए चवनि था त कोशिशूं आहिनि पाकिस्तान जूं त मामलात खे ॿीहर ठाहियो वञे, छाकाणि त हिन में ॿ शयूं आहिनि। कतर पारां बि थोरो सिग्नल जेको अची विया आहिनि, मामला अची रहिया आहिनि, हुन मां इहे साफ़ ज़ाहिर थिए त जेको अमन मुआहिदो आहे हुन मां हुननि पंहिंजो हथु शायदि पोइते करण जी कोशिशि कई आहे। बाक़ी पाकिस्तान आहे हाणे उहो मेन जेको सालसी जो फरीक उहो ई आहे ऐं हुनजे मथां वॾो हिन वक़्तु वज़न आहे त हू हाणे छा कंदो अॻिते, छाकाणि त सिकताइण जेकी सूरत हाल आहे उहा काफ़ी वधी वई आहे ऐं इहा सिकताइण जी वधण जी जेकी बुनियादी वजह हुई उहा उनजे पोयां ॿ असबाब आहिनि। हिकु त अमेरिका पारां बयानात जो जेको सिलसिलो उहो ख़तमु न थी रहियो हो ऐं बयानात जेके आहिनि उहे काफ़ी सख़्तु थी रहिया हुआ। उन खां पोइ तव्हां ॾिसो त ईरान बि हिन हवाले सां हिकु ऐलान कयो हो त उन्हनि चयो त असां बदिलो वठंदासीं, त हुन सां इहो तासुर मिलियो त शायदि ट्रंप जी ज़िंदगी को ख़तरो लाॻ थींदो या ट्रंप जे मथां कॾहिं न कॾहिं हमलो थींदो। त इन ॿिन्ही शयुनि जी वजूहात जी बिना ते ॿीहर शिकतार शुरू थी वई। पर टियों जेको मामिलो जेको अंदरूनी खाना जेको ईरान जा कुझु जर्नलिस्ट दोस्त ॿुधाए बि रहिया आहिनि, उहो टियों जेको मामिलो उहो इहो हो त सेंटॉम जेको आहे अमेरिकन जेकी फोर्सिस आहिनि उन पारां हिकु कोशिशि कई वई आबना हुरमस ते कंट्रोल करण जी ऐं आबना हुरमस जो घेरो तंग करण जी ऐं उन हवाले सां अंदरूनी खाना पंहिंजी कोशिशूं करे रही हुई, पर ईरानी फोर्सिस उन शइ खे नाकाम कयो। त इन शइ खां पोइ इहो साफ़ ज़ाहिर थी वियो त जेकी अमेरिका आहे उहा पोइते न हटियो। अमन मुआहिदे जे बावजूदि बि उनजे अंदरूनी खाना इहा कोशिशि रही त आबना हुरमस ते कंहिं न कंहिं तरह कंट्रोल करे ऐं जे माण्हुनि जो कंट्रोल थी वञे त पोइ हिकु ऐलान करे त आबना हुरमस ते हाणे अमेरिका जो कंट्रोल आहे ऐं अमन मुआहिदे खे शायदि अमेरिका जी तरफ़ां विथड्रॉ कयो वञे। पर हिन वक़्तु पाकिस्तान मुजारे में आहे बिल्कुलु। पाकिस्तान खे हिन वक़्तु काफ़ी मुश्किलात आहिनि, छाकाणि त ॿई जेके फरीक आहिनि उन्हनि जी तरफ़ां जिकताइण बि सूरत हाल बरक़रार आहे। पर पाकिस्तान हिकु दफ़ो कोशिशूं करे रहियो आहे। तव्हां ॾिठो फील्ड मार्शल आसिम मुनीर तुर्किया जे दौरे ते आहे ऐं हिन जे अलावा कतर जे दौरे ते जो हो त विया उते ताज़ियत जे हवाले सां, लेकिन हिन में बि कुझु ॻाल्हियूं थी वियूं। हाणे मामलात इन हवाले सां हली रहिया आहिनि त जेके पाड़ेसरी मुल्क आहिनि, कतर थी वियो, तुर्किया थी वियो, ॿिया उन्हनि खे इन हवाले सां ऑन बोर्ड वरितो वञे ताकी उहे बि पाकिस्तान सां गॾिजी मिली करे सालसी जेके कोशिशुनि खे अॻिते वधायो वञे ऐं जेको अमन मुआहिदो आहे उनखे बहाली वारी सूरत में, छाकाणि त हिन वक़्तु जेको स्टेटस आहे उहो अमन मुआहिदो हिकु तरह जो डिमोलिश थी चुको आहे, छाकाणि त जेको आबना हुरमस हिकु तरफ़ा त बंदि बि आहे, ॿिए पासे शिकताड़ बि आहे त अमन मुआहिदो हिन वक़्तु ख़तरे वारी सूरत में आहे। सही। अच्छा मुदस्सिर इहो ॿुधाइजो, हिकिड़े पासे त ज़ाहिर ॻाल्हियूं ॿीहर पाकिस्तान मतिलबु पहिरियों दफ़ो इहो साम्हूं मामिलो आयो आहे, तव्हांजे वातां ॿुधूं था त पाकिस्तान अञा कोशिशूं करे पियो। हीअ जेका महांगाई वरी हिकु ॿीहर थी आहे, वरी उनखां पोइ हीअ जेको असां शइ हुन ते हिकिड़ो ऑर्गेनाइज़ हुन में हलिया विया हुआसीं मोकलुनि जे हुन में, त बाबा बिजली बि घटि इस्तेमालु कयो, फ्यूल बि घटि इस्तेमालु कयो। हाणे उहो मामिलो कहिड़े पासे पियो वञे? छा था सम्झो त हीअ जेके ॿीहर ॻाल्हियूं थींदियूं केतिरो वक़्तु लॻंदो ऐं उहे वाक़ई हथमी ॻाल्हियूं हूंदियूं या वरी वापसि जीअं हीअ इस्लामाबाद MOU साइन थियो वरी उहो टुटी पियो, वरी हुनजी भंजकड़ी थी वई, त हाणे कहिड़ी प्लानिंग सां पाकिस्तान जी ट्रैकड़ी करे पियो? नंबर सेकेंड त अॻियां जेके ॾींहं अचनि पिया, छाकाणि जो रोज़ु हमला वधनि पिया, रोज़ु उन्हनि जूं जेके नयूं नयूं प्लानिंग साम्हूं अचनि पियूं, त पोइ दुनिया में जेको इहो महांगाई वारो जेको तूफ़ान 2 महीना पहिरीं हुयो ऐं जेके मुश्किलातूं हुयूं उहे वापसि उअं ई मामिलो थी वेंदो या हिन में थोरो कंट्रोल रहंदो? असल में जेकी पोज़ीशन इहा आहे त पाकिस्तान जी जेकी हुकूमत आहे उहा हिन सूरत हाल खे पेश नज़र ॾिसंदे उहो फौरन जेको आहे लोड आहे उहो आवाम जे मथां फौरी तौर ते विझे थी। हुन ते सब्र ऐं तहमुल जो मुज़ाहिरो थोरो घटि पोज़ीशन नज़र अची रही आहे ॿिनि मुल्कनि जी भेट में। जीअं को वज़न पए थो, महांगाई थिए थी, फी बैरल डॉलर वधे थो, त पाकिस्तानी हुकूमत जी तरजीहात इहा ई हूंदी आहे त हुनजो फौरन लोड जेको आहे उहो पाकिस्तान जे आवाम जे मथां विधो वञे, पेट्रोल जे अघनि में वधी वञे, लेवी जेको टैक्स आहे हुन में वाधि कई वञे। इहा सूरत हाल त आहे, पर हिन वक़्तु हिकु शइ वॾी अहम ज़रूरी आहे जेकी तव्हांजे नाज़रीन खे ॿुधाइण में त जेको जुमे खां पहिरीं हिकु पेशरफ़ थियण वारी आहे जंहिंमें शायदि
इहो इम्कान आहे त ही जेकी छिकताण आहे उहो हिकु दफ़ो घटि थी वञे, छो त कतर जे मथां बि हिकु दफ़ो दबाव विधो पियो वञे, छाकाणि जेके ईरान पारां जेके हमला कया विया आहिनि उहे कतर जे मथां बि कया विया, जेके अमेरिकन ॾाढा, उनजे अलावा जेके ॿियनि जेके इतिहादी आहे अमेरिका जा उन्हनि जे मथां बि हमला कया विया। त हाणे इहा कोशिशि आहे त हिकु दफ़ो ॿीहर, छाकाणि त जेको अमन मुआहिदो उन में जेके कुझु पैसा जेके ॾियणा उहे कतर ॾियणा हुआ, ऐं उनजी इहा भञी करे वारी ॻाल्हि जेके ऐलान करे रहियो आहे, इहा ई ॻाल्हि करे रहियो त जेको तव्हां जेके अमन मुआहिदे जे तहत जेके असांखे पेमेंट ॾिनी उहा बि तव्हां असांखे कोन ॾिनी, तंहिंजे करे इहा सूरत हाल बि थी पई वजह इहा बि हुई। त हाणे ईंदड़ वार जेको जुमे ताईं वक़्त जी सूरत हाल ॾिसंदासीं, छाकाणि त अमेरिका में अंदरि हलंदड़ साल जे अंदरि ई मिड टर्म इलेक्शन बि थियण वारो आहे, हुनजी पेश नज़र जेकी सूरत हाल जेकी आहे उहा थोरी तब्दील थींदे बि नज़र ईंदी, ऐं उन खां पोइ अमेरिका जी इहा कोशिशि आहे त घटि में घटि पंहिंजी फेस सेविंग रखे, जो त ट्रंप जो जेको ग्राफ आहे उहो किरी चुको आहे। ट्रंप जे जंगनि वारी सूरत हाल खे ॾिसंदे जेको ऐलान उन कयो त अमन क़ाइमु कंदो, यूक्रेन में अमन क़ाइमु न करे सघो, हिनजे अलावा फ़लस्तीन जे अंदरि सूरत हाल उन थोरी ख़राबु कई। हाणे हुनजी कोशिशि आहे त हिन ग्राफ खे घटि में घटि, छो त ज़हनियत आहे अमेरिका में बि त शायदि अमेरिका हारजी चुको आहे ईरान खां, ऐं बज़ाहिर उहो हारजी चुको आहे, हक़ीक़त बि आहे, पर हाणे हुनखे फेस सेविंग जे लाइ हुनजी कोशिशि आहे त उहो थोरी एफर्ट करे सफ़ा बिल्कुलु टिल डाउन न थिए, ऐं हाणे आहिस्ता आहिस्ता हुन मामले खे हिन तरह कंट्रोल करण जी कोशिशि करे रहियो आहे, ऐं हिन तरह जी मामला हलंदो, तंहिंजे करे हिकु पासे त झेड़ वारी सूरत हाल बि रहंदी, पर जुमे खां पहिरीं शायदि हिकु भेरो हिकु पॉज़िटिव लेयर अचे। पर हाणे मामिलो इहो आहे जेकी जेकी तव्हां ॻाल्हि करे रहिया आहियो $118-120 जेको पेट्रोल जो रेट हलियो थो वञे, हिन खां पोइ वरी पाकिस्तान में महांगाई थी थिए, हिन वटि $85 आहे, किलो $84 आहे, इहो जेको रेट आहे उहो स्टैंड रहंदो $100 खां हेठि थिए। त हाणे त महांगाई जी सूरत हाल खे ॾिसंदे पाकिस्तान में ईंदड़ जुमे ते शायदि अगरि $90 थियो त $10 खां $15 ॿीहर पेट्रोल जी बात कई वञे, पर उहे जेके मेयर्स आहिनि जेके पेट्रोल रिलीफ जेको ख़तमु कयो उहे वापसि शायदि ॿीहर हुकूमत करण जी पोज़ीशन में न आहे, न हू कंदी, बल्कि कोशिशि हुकूमत इहा हूंदी त थोरो थोरो बोझ जेको आहे उहो आवाम जे मथां पेट्रोल जी सूरत में विधो वञे। ठीकु आहे, वॾी महिरबानी मुदस्सिर राजपूत, तव्हां आगाह कयो। नाज़रीन, प्रोग्राम में नंढो ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचो, नसंद रहो। अॼु जी ॻाल्हि नाज़रीन, अॼु जी ॻाल्हि में हिकु भेरो ॿीहर भली कर प्रोग्राम जे ॿिए हिसे में आहियूं, जिते ॻाल्हि कंदासीं कणिक जी। कणिक जे ज़ख़ीरनि जे हवाले सां गुज़िरियल हफ़्ते खां वठी कार्रवायूं जारी आहिनि, जिते इंटेलिजेंस बेस जेको आहे उहो कार्रवायूं कयूं पई वञनि, ऐं गुज़िरियल 2-3 ॾींहंनि जे दौरान सखर, दादू, खैरपुर मीरस ऐं ॿियनि ज़िलनि में जेको आहे फूड डिपार्टमेंट कार्रवायूं कयूं आहिनि। हज़ारे कणिक जूं बोरियूं जेके आहिनि उहे हथु कयूं आहिनि, जेके वापारी जिन कणिक ज़ख़ीरो कयो वई। अने पस मंज़र में ॻाल्हि इहा आहे त जॾहिं हुकूमत ऐलान कयो त कणिक जेको आहे उहो ख़रीद कई वेंदी, त उहो टारगेट जेको आहे उहो पूरो न थी सघियो हुयो, इन करे पोइ ज़ख़ीरो कई वई कणिक, ऐं हाणे जेको आहे उहो कार्रवाई कई पई वञे। अॼु जेका अॼोकी ख़बर आहे उहा इहा आहे त सिंध हाई कोर्ट में जेको आहे वापारी विया, ऐं उन्हनि चयो, आबादगार बि उन्हनि सां गॾु मौजूदु हुआ, ऐं उन्हनि चयो त असां जेको आहे कणिक ख़रीद कई आहे, ख़रीद करे असां उनखे जेको आहे डंप कयो आहे, गुदामनि में रखियो आहे, ऐं इहो जेको आहे गैर क़ानूनी तरीक़े सां उहा कार्रवाई कई पई वञे। उनखां पोइ जेका असांजी कणिक ज़ब्त कई पई वञे। सिंध हाई कोर्ट सखर उनखे जेको आहे कालादम करार ॾिनो आहे, फूड डिपार्टमेंट खे हिदायतूं कयूं आहिनि त उहा कणिक जेको आहे ज़ब्त न कई वञे। इन समूरे मामले ते ॻाल्हाईंदासीं पाण हिन बुलेटिन में। सभिनी खां पहिरीं पाण सखर हलूं था, जितां असांखे ब्यूरो चीफ इनायत भट्टी असांखां जॉइन कनि था। जी इनायत, ॿुधाइजो त हीअ जेको सखर में जेका कार्रवाई थी, उन सां गॾु सखर शिकारपुर जेको इहो पासो आहे उत्तर वारो, ऐं पनो आकिल में जेका कल्ह वॾी कार्रवाई थी आहे, उहा कार्रवाई कीअं थी, कणिक ज़ब्त कई वई, उनखां पोइ अॼोको जेको अदालती हुकुम आहे उन बाबति बि प्लीज़ आगाह कजो। महिरबानी अज़मतुल्ला साहब, मां ॿुधायां त सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि जी सखर, घोटकी, शिकारपुर में बि कणिक ज़ख़ीरो कंदड़ जेके ख़िलाफ़ कार्रवाई जो जेको सिलसिलो हो जारी रहियो। अॼु सिंध हाई कोर्ट सखर बेंच खुराक खाते खे निजी गुदामनि ते छापा हणण ऐं ख़ानगी माण्हुनि जे कणिक ज़ब्त करण ऐं गुदाम सील करण खां रोके छॾियो आहे, ऐं ॿुधणी हुई उहा 14 अगस्त ताईं मुलतवी थी, ऐं फ्लोर मिल मालिकनि ऐं आबादगारनि तरफ़ां पंहिंजे वकील कुर्बान मलाणो ऐं वकील ज़ुबैर चाचड़ मार्फत दाख़िल आईनी दरख़्वास्त अॼु अदालत आला तरफ़ां फूड खाते खे सरकार खां सवाइ प्राइवेट इमारतुनि में रखियल कणिक जूं बोरियूं खणण तोड़े कार्रवाई करण खां रोकण जो हुकुम जारी कयो। ऐं मां ॿुधायां त 2 हफ़्तनि खां कुझु इदारनि जी मदद सां फूड खाते सालियापट, रोड़ी, पनो आकिल, साइड एरिया, घोटकी ज़िले में शिकारपुर ज़िले जे मुख़्तलिफ़ जेका हंधनि ते कार्रवायूं करे हज़ारे जेके बोरियूं आहिनि कणिक जूं उहे जेका हथु कयूं, ऐं अॼु ई अदालत जेको आहे सो कार्रवाई रोके छॾी आहे। आबादगारनि जो बि चवणु आहे त कार्रवायूं तॾहिं थियनि हा जॾहिं कणिक सस्ती हुई, ऐं उन जेका सो उहे हिन वक़्तु जेके कार्रवायूं थियनि पियूं उहे आबादगार खे को बि फ़ाइदो न ॾींदियूं। ऐं असांजी फूड खाते जे ऑफिसर वारी ॻाल्हि थी आहे अजमल साहब, त
त फूड खाते जो चवणु आहे त जेके असां कारवाई कयूं आहिनि त जेके बि फैक्ट्री मालिक या वापारी आहिनि उनखे फूड तरफ़ां हिकु लाइसेंस मिलियल हूंदो आहे त माना उहो केतिरी उहा कणिक ख़रीद करे सघनि था। उन खां वधीक अगरि जेका फ्लोर मिल या वापारी कणिक ख़रीद कंदो त उन ख़िलाफ़ कारवाई थी आहे ऐं उन जो जेको लाइसेंस जे वधीक जेका कणिक आहे उनखे जेका सो ज़ब्त कयो वियो आहे। जेके कणिकूं जेका ज़ब्त थी आहे ताकी न काफ़ी जेके नंढा जेके दुकान आहिनि ऐं उन्हनि में जेके पहले उनखे सील कयो वियो आहे। जेके पनवाकिल में जेका सो कार्रवाई थी हुई ऐं उन कार्रवाई में जेका कणिक सील कई हुई अॼु उन सॼी कणिक खे असिस्टेंट कमिश्नरनि जे हवाले सां जेका ॿाहिरि कढाए ट्रैक्टर ट्राली ज़रिए जेका सो पंहिंजे तहवील में वरितो पियो वञे। सही, ठीकु आहे, वॾी महिरबानी इनायत भट्टी, तव्हां आगाह कयो। सखर जी सूरत हाल तव्हां ॾिठी ऐं उनखां पोइ ज़ब्त कयल जेका कणिक आहे उहा ज़ाहिर सरकार ॾेई वई हली, उनखे को मुआवज़ो न ॾिनो वियो आहे। आबादगार ऐं जेको फ्लोर मिल्स जेके मालिक आहिनि उहे इहे ई दावूं करे रहिया आहिनि त जेकॾहिं तव्हां कणिक चलो ख़रीद करे ज़ब्त करे वरिती आहे त घटि में घटि उनजो उजूरो ॾिनो वञे, जंहिं रक़म ते उन्हनि ख़रीद कई आहे उहो ई ॾिनो वञे। उन ते बि जेको आहे दावूं थियूं अॼु सखर हाईकोर्ट जे ॿाहिरां जॾहिं मीडिया सां उन्हनि आबादगारनि ऐं वापारियुनि ॻाल्हायो पिए। गॾोगॾु ॿियनि शहरनि में बि जेको आहे इहा ई कार्रवाई रही ऐं उते बि इहे ई दावूं रहियूं। हाईकोर्ट जो ऑर्डर अॼु शाम जो मंझंदि जो 3 वॻे इहो साम्हूं आयो आहे, इहो स्टे ऑर्डर थियो आहे ऐं हाणे ॾिसणो इहो आहे त हिन ते अमल थिए थो या नथो थिए। पर हिन बावजूद बि जेको आहे आबादगारनि तोड़े वापारियुनि खे फ्लोर मिल्स मालिकनि खे ख़दशो इहो आहे त फूड डिपार्टमेंट जेको आहे इहो कार्रवाई कंदो ऐं उन ते अमल दरामद जे लाइ हुननि चयो त असां न त एहतिजाज कंदासीं, एहतिजाज जो बि ॻाल्हियूं थी रहियूं पिए त असां जेको आहे हुनजो बाइकआउट कंदासीं, फ्लोर मिल्स बंदि कंदासीं। दादू हलूं था, दादू में बि कल्ह कार्रवाई थी, अशफाक मलिक असांखे जॉइन कनि था। जी अशफाक मलिक, ॿुधाइजो त दादूअ में फूड डिपार्टमेंट कहिड़ी कार्रवाई कई? जी बिल्कुलु, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त दादू में कणिक ज़ख़ीरो कंदड़नि जे ख़िलाफ़ असिस्टेंट कमिश्नर समीउल्लाह वगड़ जी अॻुवाणी में दादू शहर में हिकु वॾो वापारी आहे ग़ुलाम हुसैन खोखर ॿुधाए पियो वञे उनजे गोदाम ते छापो आयो आहे। उनजे गोदाम मां 3000 खां वधीक जेको बोरियूं आहिनि कणिक जूं उहे हथु कयूं वयूं ऐं उहे कणिक जूं बोरियूं सरकारी पॉलिसी तहत फूड खाते जे हवाले कयूं वयूं आहिनि। पर वापारियुनि बि उते एहतिजाज कयो। वापारियुनि जो इहो चवणु हुयो त जंहिं टाइम असां कणिक जेका फूड खाते खे ॾियूं पिया त उन्हनि जो इहो ई चवणु हुयो त असां हारी कार्ड वारनि खां ई जेको आहे कणिक ख़रीद कयूं था ऐं रक़म उन्हनि खे ॾियूं था, पर असांखां उन टाइम ख़रीद न कई हुई। पर हाणे जेको आहे हीअ जेको असांजे ख़िलाफ़ कार्रवाई थियनि पियूं इहे बिना जवाज़ आहिनि, असांखे हिरासान कयो पियो वञे ऐं इन मामले जो जेको आहे नोटिस वरितो वञे। जी जी हा, ठीकु आहे। अच्छा, इहो ॿुधाइजो त उते वापारियुनि जेको ऑर्डर आयो आहे अॼु मंझंदि जो जेको स्टे ऑर्डर आयो उनखां पोइ का कार्रवाई त न थी आहे ऐं छा चवणु आहे वापारियुनि जो? त गुज़िरियल ॾींहुं इहा कार्रवाई थी हुई दादू शहर में। उनखां पोइ जेको वापारी हुया उहे रोडनि ते निकिरी आया, उन्हनि जो इहो सख़्तु रद्द अमल हुयो ऐं उन्हनि जो इहो ई मुतालबो हुयो त हीअ जेका बिना जवाज़ असांजे ख़िलाफ़ कार्रवाई थियनि थियूं इहे रोकियूं वञनि ऐं असां वटि एतिरी कणिक ज़ख़ीरो न आहे जेतिरो असांजे मथां इल्ज़ाम लॻायो वञे थो। पर जेको हाई कोर्ट जो स्टे ऑर्डर आयो आहे उनखां पोइ का बि हिन महिल ताईं ॿी कार्रवाई न थी आहे। ठीकु आहे, वरी महिरबानी अशफाक मलिक। नाज़रीन, तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी रिपोर्टर्स जी ऐं इतला इहे बि आहिनि त जेके अटे जो जेको अघु आहे मण ते 1500 खां 2000 रुपया जेको आहे उहो महांगो कयो वियो आहे ऐं ज़ाहिर फ्लोर मिल्स जेको आहे उन्हनि एहतिजाज जो बि सॾु ॾिनो आहे। पर ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त असां कणिक जो जेको अघु जो कणिक लथी हुई आबादगारनि दावूं पियो कयूं त असांखे जो कणिक जो अघु ॾिनो वञे। सरकार उन वक़्तु अघु न ॾिनो, उनखां पोइ जेको आहे सरकार चयो त हाणे जिन वटि कार्ड आहे उनखां कणिक ख़रीद कई वेंदी। उन जे बावजूदि बि जेको आहे उहो कणिक ख़रीदार जेको टारगेट हो उहो पूरो न थियो। उनखां पोइ ही कार्रवायूं थियनि त कणिक जेको ज़ख़ीरो थियल आहिनि उहा जेको आहे ज़ब्त कई वञे। प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी त पहुचे थो, मूंखे ॾींदा इजाज़त, अलावाही।